शीत सिंधिया सचो है सिंधिया सुहड़ो है सिंधिया हर हंद सिंधिया वाह रे सिंधी वाह वाह रे सिंधी वाह रे सिंधी वाह 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 रे सिंधी वाह। अॼु जो शो स्पॉन्सर कयो आहे असांजे डैशिंग नेता प्रकाश माखीजा। अशोक बाबू जामनानी खे हिन सिंधी फिल्म ठाहिण जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। ऐं हे सिंधी फिल्म त पहिरियों ई ॾाढियूं घटि थियूं ठहनि ऐं जेके ठहनि थियूं अगरि उन्हनि खे बि असां हिमत अफ़जाई न कंदासीं त सिंधी जातीअ खे नुक़सानु पवंदो। हिन खे पंहिंजी जातीअ खे ज़िंदह रखण लाइ हे शो मां स्पॉन्सर कयो। पब्लिक खे छा मैसेज छा न हर माण्हूअ खे इहा फिल्म ॾिसणु खपे। सिंधी जेके बि आहिनि सिंधी फिल्म ॾिसनि, सिंधी फिल्म खे स्पॉन्सर कनि ऐं सिंधियत खे अॻियां वधाइनि। जय झूलेलाल। सिंधियुनि जी शान मान इज़त जो सुवाल आहे। पंहिंजे टिकेट वठी करे बि अचो। छो नालो छा आहे? फातो आहे भॻवानु। ईंदो त तव्हांजा कम बि थींदा न भाई। कंहिं लाइ जीए थो कंहिं लाइ मरे थो यार। वाह वाह छा त तव्हांजो इहो टाइटल आहे। असां तव्हां सभिनी स्पॉन्सरनि खे सैल्यूट था कयूं जेके असांजी हिन फिल्म फातो आहे भॻवान जो शो स्पॉन्सर कनि था पिया ऐं आवाम खे ॾेखारीनि था पिया। सिंधियत खे क़ाइमु रखण जो इहो हिकिड़ो सुठो ज़रियो आहे जो सिंधियत क़ाइमु रहंदी, सिंधी फिल्मियूं ठहंदियूं त असांजा ॿार बि सिंधी ॻाल्हाईंदा, सिंधी लिखंदा। अचो त हलूं ॾिसूं फातो आहे भॻवान। भाई सभिनी सिंधियुनि खे सिंधियुनि वारी राम 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 राम। नारद हे इंसान मूंखे कीअं थो पाइणु चाहे? 1.5 किलो खीर चारियो अथव। घटि में घटि 60 रुपए जी लागत आहे। हे भगवान केड़ा मुंहिंजा कर्म कया अथई। कम वारियूं मायूं बि नथी निभाइनि मूंसां। सूमर ॾींहुं वञी शिवलिंग ते खीर चाढ़ाईंदव, मंगल ॾींहुं माता खे परचाईंदव, विस्पति ॾींहुं साईं साईं कंदव ऐं छंछरु ॾींहुं वञी शनि देवता ते तेल चाढ़ाईंदव। बीजेपी जे युवा नेता मोहन लासी जिन हर फिल्म खे स्पॉन्सर करे सिंधियत खे अॻियां वधाइण जी हर मुमकिन कोशिश कई आहे। मोहन भाई हिन वक़्तु बि तव्हां प्रकाश भाई सां गॾु आहियो। हाँ बिल्कुलु गॾु आहियूं। प्रकाश भाई या असांजी पूरी पार्टी बि सिंधी पिक्चरुनि खे हिमथाईंदी आहे। आख़िर असां सिंधी आहियूं, असांखे ख़ुशी थी थिए पई भई सिंधी पिक्चरूं अचनि थियूं ऐं सुठे नमूने हाउस खुल थो वञे। धन्यवाद जेके ठाहिनि था पिया। कहिड़ी फिल्म ॾिसणु आहियो तव्हां? असीं हाणे पिक्चर ॾिसूं फातो आहे भॻवान। गणपति बाबा जी सेवा कंदासीं त गणपति बाबा असांखे पुटु बि ॾींदो। हूअं सॼो ॾींहुं दारू पी करे वेठा हूंदा, अॼु तव्हां दारू न पीतो आहे त तव्हांखे गणपति बाबा यादि आयो आहे। वाह भगवान वाह। हे भोले बाबा। हे गुरु बाबा। भगवान आशा कंदुम सब भगवान कंदो। हिन सां त ॻाल्हाइण ई अजायो आहे। वेचारो फातो आहे भगवान। पिक्चर ॾाढी सुठी हुई, वणंदड़ हुई। हर सिंधी माण्हू खे ॾिसणु खपे इहा पिक्चर, तमामु बेस्ट हुई। पिक्चर में कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻो साईं? न पिक्चर टोटली सुठी हुई। सभु तव्हां ख़ासि करे तव्हांजो जेको रोल हुयो ॾाढो वणंदड़ हुयो। ऐं साईं गाना माना कीअं लॻा? भई ॾाढा बढ़िया हिकदमि बेस्ट। सभिनी सिंधियुनि खे अपील कई आहे, मां अॻु में बि कई, हाणे बि थो कयां वरी तव्हांजे माध्यम सां त सभिनी खे ॾिसणु खपे सिंधियुनि खे ऐं स्पॉन्सर बि करणु खपे। मां सिंधियुनि खे सभिनी सिंधी भाउरनि खे भेनरुनि खे सलाम थो कयां कि टिकेट वठी करे विंडो ते अचनि था, फिल्म खे ॾिसनि था। असांजो नौजवान साथी, असांजो नंढड़ो भाउ, नंढड़ो बच्चो, असांजो भाइटियो हिन फील्ड में आयो आहे। पब्लिक जो ॾाढो सुठो आशीर्वाद हुनखे मिलियो आहे ऐं सिंधी फिल्मुनि जो काफ़िलो अॻियां वधंदो रहे, हलंदो रहे, समाज जो आशीर्वाद मिलंदो रहे, इहा ई असांजी कामना आहे। बसि सिंधियत बरक़रार रहणु खपे। धन्यवाद। सिंधी फिल्म में जेके अॼुकल्ह जा टेक्निक यूज़ थी आहे, टेक्नोलॉजी, गाना माना कीअं लॻा तव्हांखे? अरे मास्टर आहे परेश, हिन मामले में मास्टर आहे। थैंक यू। मोहन भाई? वाह साईं वाह, फातो आहे भॻवान। ख़ासि करे इहे जेके दारू पी किरनि था पिया उनखे सम्झणु खपे भई दारू न पीअनि। वाह जी पिक्चर हुई, नई टेक्नोलॉजी हुई ऐं सभिनी खे वणी। हाँ भाई बस पिक्चर आहे, वाकई डायरेक्शन है, वाकई सही था चवनि, फातो आहे भॻवान। फातो आहे भॻवान इज़ द ग्रेटेस्ट मूवी। जाम सुठी।
सुठा हुया। पिक्चर कीअं लॻी? हाँ सुठी सुठी लगी। गाना माना वणिया? बढ़िया बढ़िया। स्टोरी कीअं हुई? हाँ सुठी हुई। तारो रोल जबरदस्त हुयो। फिल्म जो नालो छा आहे? फाथवा फातवा भगवान। या मस्त। ॾाढी वणी? गाना माना वणिया? कॉमेडी सुठी हुई? हाँ। फिल्म जो नालो छा आहे? फातवा भगवान। एक्टिंग तव्हांजी वणी जबरदस्त। ग्रेट ग्रेट टेकू भाई पहिरियों नंबर क्या बात है। ॾाढी सुठी जाम सुठी। सिंधियुनि खे फिल्म आयो लाल झूलेलाल बेड़ा ई पा। ॾाढी सुठी ॾाढी सुठी गाना माना ॾाढा सुठा सुठी लगी। सिंधियुनि लाइ सिंधियुनि लाइ तमामु सुठी आहे न। सिंधी ॾिसनि सिंधियत वधे उहा सुठो आहे न। थैंक यू। हा ॾाढी सुठी लगी असांखे त ॾाढी वणी। सच्ची में फातवा भगवान। जबरदस्त भाऊ पिक्चर बढ़िया। वो पिक्चर जबरदस्त हुई। तव्हांजो रोल जबरदस्त हुयो। माना अधु खां पोइ दारू बंदि। भले असां न पीअंदा आहियूं पीअण वारनि लाइ दारू बंदि। जाम सुठी फिल्म हुई सभिनी खे इहा ॾिसणु खपे। ॾाढी सुठी पिक्चर हुई। हमेशा ये पिक्चरूं सिंधी फिल्मूं ठहंदियूं रहनि। बहुत अच्छी। गाने माने बहुत अच्छे लगे। मॉडर्न टेक्नोलॉजी थी? हाँ थी ना। हाँ ॾाढी वणी न? हाँ। फिल्म जो टाइटल छा हुयो? फातवा भगवान। सभ खां वधीक कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी? जंहिंमहिल मतिलबु हिन पप्पा मरी थो वञे हुन खां पोइ चए थो करे की भई असांखे भॻवान जे मथां कुझु बि ॾियो न ॾियणु खपे पंहिंजे मथां करणु खपे जेको बि आहे। पिक्चर में सभिनी खां सुठी इहा ॻाल्हि लॻी त हिन जो कंसेप्ट हो ॾाढो सुठो हुयो ऐं माण्हू पूजाउनि खां वधीक पंहिंजे कर्म में भरोसो करे त इहो ॾाढो सुठो लॻो पिक्चर में। ऐं हिन पिक्चर में जेका रोल हुया ॾाढा सुठा हुया। परेश भाई जो तव्हांजो जेका अंकल पुठियां बीठा आहिनि हिन जो बि ॾाढो रोल सुठो हुयो। ऐं जी शीर त सिंधी आहे इहा त हक़ीक़त थी वई आहे। शीर सिंधी आहे ऐं मूंखे लॻे थो अचनि हफ़्तनि में बि इहा पिक्चर जो फुल शो हाउसफुल रहंदा। थैंक यू। सिंधियत लाइ जेका फिल्म ठहियल आहे उन लाइ जाम सुठो आहे। एंटरटेनमेंट सुठो हुयो। माण्हू सभु ख़ुशि थिया एक्चुअली। गाना वाना बि सुठा हुया एकदम। तमामु सुठी पिक्चर लॻी। अहिड़ियूं फिल्मूं हमेशह माना ठाहींदा आहिनि सिंधियुनि जूं। तमामु सुठी ॻाल्हि आई आहे। गाना बि तमामु सुठा हुया। हा हिकदमि सुठी आहे। सम्झ जाम सुठी हुई हिन में भई भॻवान खे ॾोह न ॾियणु खपे काई बि ॻाल्हि में। इहा ॻाल्हि बराबरि आहे पर हिन ॻाल्हि में जाम हिकिड़ी सुठी लॻी असांखे। ऐं प्रोफेशनल टाइप पिक्चर ठहियलु हिकदमि प्रोफेशनल टाइप। ईअं लॻी न की भई काई पिक्चर ॾिसूं था ईअं जाम सुठी बि लॻे पिक्चर। डायरेक्शन बि जाम मस्तु हली। लाइट वाइट वग़ैरह हिकदमि कैमरा जाम मस्तु कयल हुई ॾाढी। माना मज़ो अची वियो ॾिसी करे पिक्चर। पहिरियों हिकु नंढो थिएटर हुयो जंहिंमें 280 सीटूं हुयूं उहो हाउसफुल थी वियो। माण्हू वीचारा वापसि पिया वञनि। उनखां पोइ असांजे डायरेक्टर साहिबु हे 600 सीटुनि वारो थिएटर बुक कयो। पर अॼु अफ़सोस जी ॻाल्हि इहा त 600 खां पोइ बि घटि में घटि 50 खां 60 माण्हू वीचारा वापसि आया आहिनि। इहो शो बि हाउसफुल थी वियो। त इहे माना सिंधियुनि में ॾाढी वॾी जागृता अची वई आहे जो घरां निकिरी करे टिकेट वठी फिल्म था ॾिसनि। असां उन्हनि खे सलाम था कयूं पिया। फिल्म फातवा भगवान अॼु हिकु सुपर हिट फिल्म थी चुकी आहे। हिन सां परेश जामनानी सां गॾोगॾु जेका हिन ज़बरदस्त महिनत कई आहे परेश जामनानी हुन सां गॾु मां हिन फिल्म में जिन बि कलाकारी कई आहे जिन बि फिल्म में कमु कयो आहे जीअं त टेकू मंगताणी मुकेश सुखवाणी असांजो लाली गंबाणी सोनू छापरू जीतू अजीराणी जय हीरो सभिनी दिलि सां कमु कयो आहे ऐं पब्लिक हिन खे दिलि सां साराए रही आहे। मां सभिनी खे थैंक्स चवंदुमि जो हिननि फिल्म में दिलि सां कमु कयो आहे। हुनजो नतीजो निकितो आहे जो अॼु फिल्म सुपर हिट न वरी सुपर डुपर हिट साबित थी आहे। अॼु हीअ पिक्चर फातवा भगवान ॾिसी करे हिकु दफ़ो वरी यादगिरी अची वई त कीअं अॻु में झूनियूं पिक्चरियूं अबाणा झूलेलाल हल त भॼी हलूं उन जहिड़ियूं शानदार पिक्चरियूं ठहंदियूं। अॼु हीअ पिक्चर ॾिसी करे वरी दिलि ख़ुशि थी त सिंधी समाज पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजी सभ्यता खे क़ाइमु रखण लाइ हिननि पिक्चरुनि जे रस्ते हिननि थिएटरनि जे रस्ते सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखंदा। ऐं मां सभिनी आर्टिस्ट जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जो हिन फिल्म में हिन शानदार कार्य खे अॻिते खयो आहे ऐं उमेदु आहे त अॻिते बि अहिड़ा कार्य कंदा रहंदा। असांजो पूरो उन्हनि खे समर्थन रहंदो। धन्यवाद। फातवा भगवान अॼु लगातार ॿियों हफ़्तो हली रही आहे ऐं असां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं कि तव्हां टिकेट वठी करे फिल्म ते अचो था फिल्म ॾिसो था। जीअं त असांजे हज़ारी ऐं जामनानी परिवार अॼु हिननि पिक्चर ॾिठी आहे ऐं हिननि ॿुधायो त पिक्चर केतिरी न सुठी आहे। हिन खां अॻु में असांजा गोपलानी साहिब बि जिन ॿुधायो त पिक्चर अहिड़ियूं पिक्चरियूं ठहणु खपनि सिंधी जीअं सिंधियत क़ाइमु रहे। हिकु दफ़ो वरी असांजी सॼी टीम पारां तव्हां सभिनी खे सैल्यूट आहे जेके टिकेट वठी करे फिल्म ॾिसनि था पिया फातवा भगवान।